अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद। तव्हां ॾिसो था त ही मुख़्तलिफ़ जानवरनि जा मग़ज़ आहिनि। हाथीअ जो मग़ज़ वॾो आहे, डाल्फिन जो बि तक़रीबन इंसान जेतिरो आहे, गोरीला बि तक़रीबन इंसान जहिड़ो आहे। लेकिन अल्लाह जल जलालहू इन्हनि जे इंटेलिजेंस ऐं अकुल में वॾो फ़र्क़ु रखियो आहे। इंसान जी आहे त साॻियो मग़ज़, पर अहिड़ी का हुन वायरिंग कई आहे जो इंसानु अकुलमंद थी पियो आहे, सोचे थो। हाणे तव्हां हिते वेठा आहियो, कपिड़ा पाए आया हो न, तव्हां ख़बर आहे त उघड़ ढकणु खपे। कहिड़ो जानवर कपिड़ा थो पाए? माना फ़र्क़ु आहे। इहा ई जेका इंसान खे जेका अकुल ऐं इंटेलिजेंस ॾिनी अथई, अल्लाह ताला एक्सपेक्ट थो करे त तव्हां इन्हीअ ज़हानत सां जन्नत कमायो, इन्हीअ ज़हानत ऐं अकुल खे इस्तेमालु करे मुंहिंजे हुकुमनि ते हलो। अॼु असांजो मौज़ू इहो आहे। अल्लाह ताला फ़रिश्तनि खे जॾहिं चयो त हेॾे अचो, जॾहिं अल्लाह साईं आदम जो ब्रेन ठाहियो, जिस्म ठाहियईं, उन में रूह विधई, त अकुल वारो थी पियो। फ़रिश्तनि खे चयईं त तव्हांखे बि मां पैदा कयो आहे, पर हाणे तव्हांजे अकुल जो, हिन जे अकुल जो मां इम्तिहान थो वठां। हालांकि फ़रिश्ता पंहिंजे फील्ड में एक्सपर्ट आहिनि, लेकिन फ़रिश्तनि जंहिं फील्ड में आहे उन खां ॿाहिरि कमु कोन थो करे सघे। जेकॾहिं हिकिड़े फ़रिश्ते जी ड्यूटी आहे मींहं वसाइण ते, त उहो ॿकरियुनि जे धण जो कमु कोन करे सघंदो, जानवरनि जो हिफ़ाज़त करे कोन सघंदो। त आदम अलैहिस्सलाम खे बि जेको अकुलु ॾिनई, उन जी वायरिंग अहिड़ी कयईं जो इंसानु सभु कम करे सघे थो। जहाज़ बि डिज़ाइन करे सघे थो, ॿकरियूं बि चारे सघे थो, मुआशिरो सुधारे सघे थो, घटियूं साफ़ु करे सघे थो, तालीम हासिलु करे सघे थो, क़ुरान हिफ़्ज़ करे सघे थो। मुख़्तलिफ़ हुन में सिस्टम आहिनि। त फ़रिश्तनि खे जॾहिं घुराए साम्हूं करे आदम अलैहिस्सलाम जे चईं त हे जेके शयूं रखियूं अथमि, ॿुधायो त इहे छा आहिनि? त छा था चवनि? आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, कालू सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना। चईसीं असांजो त स्कोप ओतिरो आहे जेतिरो तो असांखे इल्मु ॾिनो आहे। माना ईअं सम्झो त असां एडवांस रोबोट्स आहियूं, जेकी असांखे तो वायरिंग कई आहे, जंहिं कम जी सिर्फ़ु उहो ई करे सघूं था, ॿिए फील्ड में असीं वञी कोन था सघूं। छा था चवनि? कालू सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना। जेका तो असांखे फील्ड इल्मु ॾिनी आहे, असां इहे थांवनि जा नाला या शइ नथा ॿुधायूं। इन्नक अंतल अलीमुल हकीम, माना इहा त सभु इल्मु तूं थो ॾीं, तूं ई इंसान कैटेगरियूं ठाहे माण्हुनि खे इल्मु ॾिनो आहे। साॻियूं शयूं वरी आदम अलैहिस्सलाम जे आॾो रखियईं, काल या आदम अम्बे हुम बे अस्माइम, चई ॿुधाए त छा आहिनि। हाणे थी सघे थो उहे शयूं आदम अलैहिस्सलाम ॾिठियूं हुजनि या न ॾिठियूं हुजनि। मिसाल तौरु जनरेटर आहे, बिजली पैदा थो करे। हाणे जेकॾहिं कंहिं बदूअ खे वठी अचिबो ऐं हुनखे ॾिसाए बि त मशीन छा आहे, त हू अंदाज़ो लॻाईंदो हुन में बिजली निकिरे थी, त छा चवंदो? ॿियो खणी जनरेटर न चवे, पर अरबीअ में हुनजो नालो छा चवंदो? मौलूद कहरबा, माना हिन में बिजली थी पैदा थिए। या लाउड स्पीकर लॻो पियो आहे, अरबीअ में लाउड स्पीकर त कोन ईंदड़ नालो, छा चवंदा? मुकबर सौत, माना आवाज़ खे वॾो थो करे। इंसानु जेको आहे सो हुनखे अलाह अकुलु ॾिनो आहे, उन शइ खे सम्झी वञे, नालो वठी वियो। त फलम मां अंबा हूं बि अस्माए, आदम अलैहिस्सलाम ॾिठी का देॻड़ी हूंदी, को गिलास हूंदो, त हुनखे चईं सही हिन में लिक्विड बि वेंदी, हे थींदो हे थींदो, सभु ॿुधायो। अकुल जी ज़रूरत आहे, छो त हुननि जो अकुलु वाइड आहे। पोइ अलाह ताला फ़रिश्तनि खे ॿुधाए वियो, काल अलम अकुल लकुम, चईं फ़रिश्तो आऊं तव्हांखे शुरूअ में कोन चयो, इनी आलमुल ग़ैब समावात वल अर्द, आऊं गेब ॼाणा थो ज़मीन आसमान जो आलम, बल्कि मां वटि टेक्नोलॉजी अहिड़ी आहे
मां तुबदून व मां कुंतुम तक्तुबून, तव्हां फ़रिश्तो जेका ज़ाहिर कयो था सोभा मूंखे ख़बर आहे, व मां कुंतुम तक्तुबून जेका तव्हां मूंखे नथा ॻाल्हि ॿुधायो उहा बि मूंखे तव्हांजे अंदर मां पढ़ी थो वठां। छो? छाजे लाइ? त जेका ख़्याल पैदा करण वारी मशीन अंदरि असांजे लॻल आहे उहा कंहिं ठाही आहे? अलाह ठाही आहे। जंहिं मशीन ठाही आहे त उनखे रीड बि त करे वेंदो न, न त पोइ कीअं ठाही अथई धोखे ते? त चई मां तव्हांजे अंदर खे बि ॼाणे थो वञा। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त अऊज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हामीम वल किताबिल मुबीन। हे जेको क़ुरान शरीफ़ आहे अलाह ताला फरमाए थो त मां हिन जी जेका डिज़ाइन कई आहे एतिरी आसान लेवल जी डिज़ाइन आहे जेतिरो तव्हांखे मूं अकुलु ॾिनो आहे। जेकॾहिं को माण्हू शहर मां वञी घरवारी मोकिलेसि थी त तूरियूं वठी आहे, 200 रुपए जूं तूरियूं वठी 500 खणी थो वञे, 300 मोटाए थो अचे, त माना इन माण्हूअ खे बेसिक अकुलु आहे। हाणे ही क़ुर बि सम्झी वेंदो। अलाह ताला फरमाए थो मुबीन जो मतिलबु आहे त हिन जूं आयतूं ज़ाहिर आहिनि। जअलनाहु क़ुरानन अरबियन, चई मां हिन क़ुर खे इन लाइ अरबीअ में ॾिनो आहे छाकाणि त ही हिकिड़ी अहिड़ी ज़बान आहे जंहिंखे टाइम सां गॾु तब्दीली कान थी थिए। हे अरबी 1400 साल पहिरीं बि हुई, अॼु बि आहे, ऐं 2000 साल खां पोइ बि हूंदी। तॾहिं तव्हांखे मूं ॾसियो न, ॿियूं ज़मीनूं ॿियूं ॿोलियूं, शेक्सपियर जी अंग्रेजी कोन पढ़ी था सघूं, शाह लतीफ़ जा शेर माना कोन था करे सघूं, ॿियनि ॿोलियुनि में एॾो तब्दीली अचे थी जंहिंजी का इंतिहा। हीअ आहे लैंग्वेज में तब्दीली कान थी अचे, चाहे स्पोकन या रिटन। त फरमाए थो त मां हिन खे अरबीअ में कयो आहे लअल्लकुम तअक़िलून, त छाकाणि त मुंहिंजी अरबी तग़यर कोन थींदी, तंहिंजे करे उनखे सम्झी तव्हां अकुलु इस्तेमालु कयो। व इन्नहु फ़ी उमुल किताब, असल में क़ुर जेको आहे सो मथे उमुल किताब में आहे। लदैना अलियुल हकीम, जेको मूं वटि अलाह सां फरमाए थो। हाणे सुवाल थो पैदा थिए त जेकॾहिं अलाह चए थो मूं तव्हांखे क़ुर ॾिनो आहे, पर अलाह साईं ॾिसे थो त 90% माण्हू कॾहिं हिनखे सम्झी पढ़ंदी कोन था। अलाह साईं ख़बर ई इन्हीअ ते हिकिड़ी अलाह ताला शइ थो चए क़ुर शरीफ़ में, चए थो नज़रिब अनकुम ज़िक्र सफ़हन, चई छा मां तव्हांजे हिन बिहेवियर जे करे क़ुर खणी वञा, ऐं क़ुर खणी वञा पाण वटि, ख़तमु करे छॾियां क़ुर जो इल्मु। अन कुंतुम क़ौमन मुसरिफ़ून, तव्हां ख़ुदि पंहिंजो नुक़सानु था कयो, ऐं कोन क़ुर खणंदुसि। बाक़ी हिन अलाह जे कलाम खे तवजह ॾियण जा सबब कहिड़ा आहिनि? हिकिड़ो त इहा अहमियत कान्हे माण्हुनि वटि त सभु कुझु मुंहिंजो कमु अलाह थो करे। जेकॾहिं न इहो यकीन अची वञे त पोइ MPA MNA मिनिस्टर जे पोयां पढ़ण जी ज़रूरत ई कान्हे का, जॾहिं सभु शइ हिन ते यकीन अची वेंदो। तंहिंजे करे उहे माण्हू पंहिंजे नफ़्स ते था हलनि। त अलाह फरमाए थो अराई त छा तव्हां ॾिठो मन नितख़ज़ इलाह हवा, जंहिं पंहिंजो माबूद पंहिंजी नफ़्स खे ठाहे छॾियो आहे। ख़बर पएसि त ज़ना करे, ख़बर पए त शराब पीए, दिलि चएसि फलाणो करे, त इन खे छा थो करे सघिजे? इन्हनि खे अलाह जे नबीअ बि कुझु कोन करे सघे। चए थो फ़अंत तकून अलैहि वकीला, त नबी करीम सन तव्हां जे मथां का ज़िमेदारी आहे छा जो तव्हांजा वकील आहियो, नथो हुनजो नफ़्स करे। अम तहसबु अन अक्सरहुम यसमऊं, छाजे करे? रीज़न कहिड़ो आहे? छो ही नफ़्स जा ग़ुलाम थी विया आहिनि? अम तहसबु अन अक्सरहुम यसमऊं यअक़िलून, जो इहे इन में अक्सरियत माना 90% क़ुर खे तवजह ॾेई ॿुधनि कोन था। त अलाह छा थो चए? ज़ाहिर आहे की तव्हांखे त पंहिंजी हिन जी माना ॿुधणी पवंदी न। अरब त कोन्हियूं असां, अरबनि जे लाइ अरब ॿुधंदा। त चए थो तव्हां सम्झो था त अक्सरियत 90% माण्हू क़ुर खे तवजह सां माना सां ॿुधनि था, पोइ यअक़िलून, पोइ हुन जी आयतुनि ते कॾहिं अकुलु इस्तेमालु कनि था। त अलाह असांखे छा थो चए? अलाह फरमाए थो न इन हुम इल्ला कल अनआम, जेको बि इंसानु चाहे प्रोफेसर हुजे, PhD हुजे, डॉक्टर हुजे, बैंकर हुजे, जेको इंसानु क़ुर खे नथो ॿुधे त अलाह छा थो चवे? उन खे अलाह थो चए इन हुम इल्ला कल अनाम, इहे जानवर आहिनि। पोइ तव्हांजो जेको हीउ अकुलु आहे, जंहिंखे अलाह साईं तव्हांखे हेॾो मग़ज़ ॾिनो आहे, हे जो तव्हांखे अकुल जी तव्हांखे वायरिंग कई अथई, पोइ इहा तव्हांजी जेका इंटेलिजेंस वारी वायरिंग कंहिं कम जी कान्हे का। छाकाणि त पोइ जे तव्हां अलाह जो क़ुर नथा ॿुधो त अलाह गुफ़्तगू, छो त जंहिं पैदा कयो आहे, जेको काइनात पियो थो हलाए, उहो पाण थो ॻाल्हाए, ऐं असांखे टाइम कोन्हे त ॿुधूं त छा थो चवे? ॿियूं तक़रीरूं 100 ॿुधूं था, त पोइ अलाह थो चवे त जेको मूंखे नथो ॿुधे
मुंहिंजी ॻाल्हि खे नथो सम्झे इहे जानवर आहिनि, बल्कि छा थो चवे, इन हुम इल्ला कल अनाम बल हुम अज़ल्लु सबीला, पर इहे अञा बि थिड़ियल ऐं गुमराह रस्ते ते आहिनि जानवरनि जे मुक़ाबले में। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो त हीउ जेको असां तव्हांखे क़ुर शरीफ़ ॾिनो आहे, नहुन नकुस अलैक अहसनल कसस, हिन में असां तव्हांखे सुहिणे नमूने सां आसान तरीक़े सां सम्झाइण जी कोशिशि कई आहे। इन में असां मिसाल तौरु पुराणा किसा बि ॾिना आहिनि त हुननि हीअं चयो पोइ मां हीअं कयो, हुननि हीअं चयो त मूं कामयाबु कयोमानि, हुननि हीअं कयो त मूं अज़ाब ॾिनोमानि। तंहिंजे करे बिमा ओहईना इलैक हाज़ल क़ुर, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा किसा तव्हांखे तॾहिं मिलिया जॾहिं असां तव्हांखे क़ुर ॾिनो आहे। व इन कुंत मिन क़ब्लिही लमिनल गाफ़िलीन, क़ुर खां अॻु में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे हिननि किसनि जी ख़बर हुई कान। अल्लाह फरमाए थो त अलम याअन लिल्लज़ीन आमनू अन तख़्शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह, चए थो पोढ़ा थी विया 40 साल 60 साल 80 साल, अञा ताईं उन मोमिननि खे इहा ॻाल्हि सम्झ में न आई आहे, न उन जे दिलि में वेठी आहे अन तख़्शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह, त क़ुर पढ़नि ऐं ग़लतियूं पंहिंजूं ॾिसी ख़ौफ़ कनि। ज़ाहिर त ख़ौफ़ तॾहिं थींदो जॾहिं माना कंदासीं न, त चए थो अञा उनखे टाइम न आयो आहे। वमा नज़ल मिनल हक़, जॾहिं की चए थो त हीउ क़ुर मां हक़ सां नाज़ुल कयो आहे, छो त इहो ई नक्शो आहे जंहिं ते हली तव्हां जन्नत में वञी सघो था या जहन्नम में हलिया वेंदव। त एॾी इम्पॉर्टेंट शइ खे बि तव्हां जेको आहे सो टाइम कोन ॾिनो आहे। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो वला यकूनू, पोइ तव्हां अहिड़ा त न थियो न कल्लज़ीन ऊतुल किताब मिन क़बिल, जो तव्हां खां अॻु में बि जॾहिं ज़ुबैर ऐं ॿिया किताब ज़बूर ऐं ॿिया किताब असां ॾिना हुआ त उन्हनि छा कयो, फ़ताल अलैहिम अमद, माना वक़्तु गुज़री वियो 60 साल थी विया, क़ुर पियो आहे मथे, निहारे निहारे इंसानु नसुओ थी वियो आहे त भई हीउ छो पियो आहे मथे, छा कमु कहिड़ो अथसि। इन 40 सालनि 30 सालनि खां नज़र पई थी पए हिन जी अहमियत ई ख़तमु थी वई। ऐं पोइ कसत कुलूबुहुम, हिन क़ुर खां दिलियूं सख़्त थी वियूं, जो कॾहिं फ़िक्रु बि कोन थो थिए त हीउ आहे छा, अलाह छो थो असां सां गुफ़्तगू करे। व कसीर मिनुम फ़ासिकून, पर उहे केरु आहिनि जंहिंजी दिलि सख़्त थी वई आहे क़ुर खां, जेके गुनाह जो कमु था कनि, चोरी करणु, कूड़ ॻाल्हाइणु, दुनिया में मशहूरु रहणु। तंहिंजे करे अचे थो तफ़सीर में अचे थो त एहतराम मुसाहिफ़ अनवा, क़ुर शरीफ़ जो एहतराम करण जा कई तरीक़ा आहिनि। ॾिसो मां हथ में खयों आहे, सीने ते रखंसि, हेठि हूंदो त मथे कंसि, तरीक़ा आहिनि न, चुमी सघिजे थो। लेकिन अफ़ज़ल एहतराम कहिड़ो आहे, अल अमल बिमा फ़ीहा, जेको हिन में आहे हुन ते अमल करणु, इहो असुलु एहतराम आहे। मिसाल मां वरी ॾींदो आहियां त हिकिड़ो शख़्स थो चए त मां पीउ जी इज़त थो कयां, माण्हुनि जे मुंहं ते उथी थो पए, पेरे थो पएसि, ॿाहूं थो ॿधे, हीअं करे थो बीहे, लेकिन घर में हुन पीउ जो चयो ई हूंदो वॾे, पीउ थो खंघे पाणी ॾे त चए छॾ बाबा मां वीडियो गेम जी एंड में आहियां, वरी पोइ छॾींदुसि त ख़राबु थी वेंदी, पोइ हिन जो एहतराम आहे, हिनखे चइबो। त क़ुर जो असुलु एहतराम आहे उन ते अमल करे सम्झी करणु, बाक़ी चुमणु ॿियणु इहो साॻी मिसाल ॾिनो आहे। उन खां अलावा चए थो इब्न क़य्यिम त क़िराअतुल आयतिन बि तफ़क्कुर व तफ़हम, हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झी पढ़णु, हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झी पढ़णु, इन्हीअ जो अजुर ख़ैरुन मिन क़राअत ख़तमत बग़ैर तदफ़न, सॼी क़ुर जो बग़ैर ख़तमे करण खां हिकिड़ी आयत सम्झी पढ़ण जो अजुर वधीक आहे। हाणे मिसाल तौरु मां विचां खोलियो आहे, वल क़वाइद मिनन निसा लती ला यरजून निकाहन फलैस अलैहिन जुनाहन यदन सियाबहुन गैर मुतबरजातिन बिज़ीनत, चए थो जेकॾहिं पोढ़ियूं थी वियूं आहिनि ऐं हाणे शादी वादीअ जो उन्हनि जो आसरो लही वियो आहे, त पोइ जेकॾहिं उहे मेकअप करे या जेकॾहिं ॿाहिरि निकिरनि थियूं त हुन में को ॾोहो कोन्हे। मिसाल जी ॻाल्हि, मेकअप न पर ॿाहिरि निकिरनि थियूं त को ॾोहो कोन्हे को, छो त पोढ़ियूं आहिनि। हाणे हिकिड़ी आयत मूं कई, इन्हीअ जो सवाबु सॼे क़ुर जे ख़तमे खां वधीक आहे। असां काॾे था वञूं पिया। ऐं पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त छा आहे त इंसानु जॾहिं को हिकिड़ो अची शख़्स चए त मां नबी आहियां, हाणे हुते बि थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿकरियूं चारींदो गॾु, ॿियो घुमंदो बाज़ारनि में, ओचितो 40 सालनि खां पोइ थो चए त मां अलाह जो रसूल आहियां, त माण्हू कीअं एतबार कंदा। पोइ नबियुनि खे अलाह मौजो ॾींदो। ईसा अलैहिस्सलाम खे लठ ॾिनई, हा, ऐं पंहिंजो लठ उछलाईंदो त नांग थी वेंदी मिसलनि, हा, ईसा मूसा अलैहिस्सलाम सारी
वरी ईसा अलैहिस्सलाम खे पावर ॾिनई त कॾहिं कॾहिं मोए खे उथारे खड़ो कंदो। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो सही बुखारी त मां मिनल अंबिया नबियुन इला ऊतिया मां मिसलहू आमन अलैहि बशर, जे हर नबीअ खे अलाह को मौज़ो ॾिनो जंहिंजे करे उहो मौज़े ते इंसान हुनजे आॾो ईंदा चवंदा वाक़ई अहिड़ी ॻाल्हि थो करे पक नबी आहे। चए थो मूंसां कहिड़ो मामिलो थियो आहे? चए थो इन मां कान लज़ी ऊती तू, जेको मूंखे मौज़ो मिलियो आहे वहीअनि, इहा वही ओहाहुल्लाह अलैहि, जेको अलाह मूंॾे मोकिलिया ऐं क़ुर। चए थो मुंहिंजो मौज़ो ई अथव। तंहिंजे करे चए थो अर्जू, तंहिंजे करे चए थो मूंखे उमेदु आहे अन अकून अक्सरम ताबियन यौमल क़यामत, तंहिंजे करे मुंहिंजी उम्मत हिन मौज़े जे करे ॿियनि नबियुनि खां वधीक थींदी। ऐं हिन जो मौज़ो कीअं आहे? हिन जो मौज़ो आहे हिन जी माना में, हिन जो मौज़ो आहे हिन जी फ़हम में। पेनाडोल जी गोरी आहे, मथे रसूल लाहींदी पर पटके में ॿधी छॾियो, लहंदो मथे रसूल? हा, हिन जो मौज़ो हिन जे फ़हम में आहे। अरबीअ वारा त सिधो पढ़ंदा, असां माना पढ़ंदासीं। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे छा आहे, हे रमज़ान जो महीनो आहे, हिन में तव्हां ॿ शयूं था कयो, हिकिड़ो रोज़ो था रखो ऐं ॿियो आहे क़ुर। रमज़ान जो शरफ़ ऐं फ़ज़ीलत आहे इन जे करे हिन में क़ुर उनज़िल फ़ीहिल क़ुर, हिन में क़ुर नाज़िल थियो आहे। जेकॾहिं साॻियो क़ुर रजब में नाज़िल थिया त रजब शरफ़ वारो थी वञे हा। माना इन ॿिन्ही शयुनि जी पाण में मुक़ाबिलो आहे। तंहिंजे करे अलाह हदीस शरीफ़ में अचे थो त जॾहिं तव्हांजी फ़ाइल अलाह जे आॾो ईंदी ऐं फ़ाइल खे ॾिसंदो त पोइ हेॾां रोज़ो बीठो हूंदो ऐं हेॾां क़ुर बीठो हूंदो। फरमायो रसूलुल्लाह, चए थो सियाम वल क़ुर यशफ़ान ले अब्द यौमल क़यामत, ॿई बीठा हूंदा छॾ छूट कराइण जे लाइ। यकूल सियाम पहिरीं रोज़ो ॻाल्हाईंदो, ऐं रबी मनह तूं ताम व शहवा, चई साईं मां हिन खे खाधे खां मुंहिंजे करे रुकियो ऐं बुराईअ खां रुकिजी वियो। फ़शफ़े फ़ी, ऐं आउं विटनेस थो कयां त वाक़ई हिन शख़्स सही रोज़ो बि रखियो हो ऐं बुराईअ खां बि बची वियो, नज़र जी बि हिफ़ाज़त कयईं, कूड़ कोन ॻाल्हाईं, रुश्वत कान वरितईं, किन ॿियो न कयईं। तंहिंजे करे हिन खे माफ़ु कर। वरी क़ुर छा थो चवे? मनह तूं नौम बिल लई, चए मां हिन खे रमज़ान जे रातुनि में निंड फिटाई। आई ॻाल्हि सम्झ में? निंड फिटाई मुंहिंजे करे। फ़शफ़े फ़ी, इन जी दरगुज़र कयो। काल फ़युशफ़यान, अलाह चए थो ॿई जेकॾहिं तव्हां सबूत ॾिना आहिनि इन जे करे मां हिन खे हिन जूं काफ़ी शयूं दरगुज़र कयां। हाणे निंड फिटाइण जो छा मतिलबु आहे? त फिल्मूं ॾिसूं वेही? न, निंड फिटाइण जो मतिलबु आहे त घटि में घटि हिकिड़ो सीपारो जेको तराविन जो माना सां सॼी राति सम्झी पढ़िजे। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू अरबी बि कोन थो पढ़ी सघे, सिंधी बि नथो पढ़ी सघे, त उहो कंहिं ॿार खे सॾु करे 8, 9 दर्जे वारे खे उनखे चए बाबा अरबी त तोखे बि कान ईंदी पर सिंधी त पढ़ी। हा बाबा मां सिंधी पढ़ी थो वञा। चवणु चुप करे ते वे, सूरे बकरा शुरू था कयूं, मूंखे रुगो माना पढ़ंदो वञी, मां ॿुधंदो वेंदुसि। ऐं अलाह ताला जी गारंटी इहा आहे त मां हिन क़ुर खे आसान कयो आहे हर लेवल जे माण्हूअ लाइ, चाहे पढ़ियल आहे चाहे न। छो त हिन जी लैंग्वेज एॾी आसान आहे जो जेकॾहिं आम माण्हू ॿुधंदो त उन ताईं इंफॉर्मेशन अची वेंदी त अलाह छा थो चाहे। चए थो हीअ न कयो, हीअ कयो, हीअ न कयो, कूड़ न हणो, गीबत न कयो, पर सॼी इंफॉर्मेशन मिली वेंदी। तंहिंजे करे हिकिड़े शख़्स लिखियो आहे त हिन जो हिकिड़ो पर्सनल आयो आहे जेको मां उमर बिन अब्दुल्लाह मुक़बिल चए थो त हीअ जेका आयत ई हिकिड़ी कहिड़ी, लन तनालुल बिर हत्ता तुनफ़िकू मिम्मा तुहिबून, माना अलाह साईं क़ुर में चए थो त तव्हां भलाईअ जे चोटीअ खे नथा पहुची सघो जेसि ताईं उन शइ खे मुंहिंजे करे क़ुर्बान कयो जेका तव्हांखे वधीक पसंदि आहे। ठीकु आहे, चए थो फ़इंद मां तामल त हा, जॾहिं चए थो हिन शख़्स थो चवे त मां हिन आयत ते गौर कयो त मूंखे कहिड़ी शइ सभिनी खां वधीक प्यारी आहे। कुलताल नफ़्सी, चए थो मां पंहिंजे पाण खे चयो इन्ना लन उदखुल जन्नत हत्ता अनफ़क मां अहबऊ, चए थो हे त अलाह थो चए त मां जन्नत में वेंदुसि कोन जेसि ताईं मां उन शइ जी क़ुर्बानी न ॾियां मूंखे प्यारी आहे। त चई कुन त अहब नोम, चए थो सभ खां प्यारी शइ निंड मूंखे, पैसो मिले न मिले पर चवां खोंगरा हणा, निंड जो मां आशिक़ होसि। फ़सरत अतरुक मिनहू जुज़न कबीरन, चई हिन आयत खां पोइ मां निंड जो वॾो हिसो छॾे ॾिनो। अक़वम लैल, राति जो उथंदो हुउसि तहजद में। वलमा अज़फ़, जॾहिं वरी कमज़ोरी थींदी हुई त न सुम्हां,
अतज़क्कर आयात, हीअ आयत रटे छॾीअमि, इन खे पढ़ंदोसि वरी उथी खड़ो थींदोसि। त अलाह फरमाए थो त जंहिं शइ का तव्हांखे प्यारी आहे जेसि ताईं उन मां ख़र्चु न कंदव तव्हां नेकीअ खे चोटीअ खे पहुची कोन था सघो। हाणे जॾहिं असीं अकुल जी ॻाल्हि कई आहे त अलाह ताला कैटेगरीज़ कयूं आहिनि इंसाननि जूं। हिकिड़ा आहिनि जेके अकुलु अथनि ऐं यूज़ करे सघनि था, तंहिंमें अचे थो त पहिरीं कैटेगरी आहे अफ़ला तैकिलून, माना जेके इंसान जानवर थी चुका आहिनि, अलाह जी ॻाल्हि ॿुधनि कोन था, सम्झनि कोन था, त उन्हनि खे चए थो सोचो छो था। वरी अलाह ताला जेके ॾिसे थो त हाणे इहे जानवर पका थी चुका आहिनि ऐं सोचींदा ई कोन, त चए थो ला याकिलून, इहे सोचींदा ई कोन। तंहिंजे करे असां हाणे अचूं था त हे हिकिड़े साइंटिस्ट लिखियो आहे त द मैन इज़ द मोस्ट इंटेलिजेंट ऑफ द एनिमल्स। इंसान सभिनी जानवर ज़हीन आहे एंड द मोस्ट सिली, ऐं आहे सभिनी खां बेवकूफ़ किन ॻाल्हियुनि में। क़ुर बि इहा ई ॻाल्हि थो करे। हाणे अचूं था पहिरीं त कुझु अलाह अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जो अकुल वारा यकदमि उन फ़ाइदो वठंदा। लिक़ौमी यअक़िलून, मिसाल अलाह फरमाए थो इन फी ख़ल्क़ि समावात वल अर्द, ज़मीन आसमान कीअं पैदा थियो आहे, उनजी डिज़ाइन कीअं थी आहे, इख़्तिलाफ़ लैल व नहार, ॾींहुं छो थो थिए राति छो थी थिए, वल फुल्किलती तजरी फिल बहर, ऐं लोह जा वॾा वॾा ॿेड़ा पाणीअ ते तरियो बीठा आहिनि, सुई ॿुॾियो थी वञे, बिमा यनफ़उ नास, जंहिंसां इंसाननि जो कारोबार हले थो, फ़ाइदो थो थिए। वमा अंज़लल्लाहु मिन समा मिन माइन, वरी सोचो त हे आसमान मां पाणी कीअं थो नाज़ुल थिए मींहं जो, जॾहिं की समुंड जो पाणी आहे। लूणु केरु कढीसि, इन मां लूणु कढी केरु वियो, ॿियो त को सोर्स ई कोन्हे ककरनि जो, समुंड जो पाणी आहे। ऐं पोइ इन्हीअ पाणीअ सां अहया बिल अर्द बाद मौता, मुअल ज़मीन खे इहो पाणी जहिड़ो थो करे छॾे। थर में 3-4 साल बारिश कान हूंदी आहे, का शइ कान हूंदी आहे, पर जेकॾहिं राति जो बारिश पवंदी त साई थी पवे, उन मां पंहिंजो पोपट ऐं ॾेॾर ऐं खुड़ख ॿीटा निकिरी था पवनि। पहिरीं किथे आहे, 3 साल किथे आहे, माना मुअल शयूं जहिड़ियूं थियूं पवनि पाणीअ ते। व तसरीफ़ रिया, वरी जेके हवाऊं थो हलाए, जे हवाऊं न हलाए त हे जेको दूंहों आहे असां वटि घरनि में गिड़ी पवे। व सहाबिल मुसख़र बैन समाए वल अर्द, वरी ककर केॾा ॻरा आहिनि, तव्हां ॾिसो न रुगो 2-3 कलाक हिते पाणी थो पवे त हेतिरो पाणी थी, इहो वज़न आहे न, इहो केॾो वज़न आहे, हीअ हवा में कीअं बीठो आहे पाणी। वसा मुसख़र बैन समाए वल अर्द, ज़मीन आसमान जे विच ते एॾो हैवी लोड बीठो आहे। ले आयात ले क़ौमी यअक़िलून, चए थो जेके बि अकुल वारा आहिनि बसि उन्हनि लाइ त हिन में वॾो फ़ाइदो आहे न, अकुल वारा उन्हनि खे चए थो अकुल वारनि लाइ आहे। वरी चए थो फिल अर्द कितन मुतजाविरातूं व जन्नातुन मिन आनाबियूं ज़रऊं व नखील सिनवान व गैर सिनवान, चए थो ज़मीन आहे उन मां साॻी अंब बि निकिरे थो, लीमो बि निकिरे थो, खजी बि निकिरे थी, अंगूर बि निकिरनि था, या ज़राअत बि थिए थी। लेकिन इन्हनि जो रॉ मटीरियल कहिड़ो आहे, युस्का बि माइन बाद, पाणी साॻियो सभिनी खे ऐं ज़मीन साॻी। भाई तव्हां जेकॾहिं सीरो पचाईंदव त हुन में सूजी खपे, गिहु खपे, खंडु खपे न, हा। या जेकॾहिं मिसाल तौरु तव्हां पकोड़ा तरींदव हुन में खंडु कान खपे, मैदो खपे, त हे हिकिड़े ज़मीन ऐं हिकिड़े पाणीअ मां कतल कीअं थी निकिरे, साॻी ज़मीन साॻे पाणीअ मां अंबु कीअं थो निकिरे, उते उन ज़मीन मां साॻे मां लीमो कीअं थो पैदा थिए, मटीरियल साॻियो, शयूं मुख़्तलिफ़। ऐं चए थो व नुफ़द्दिल बाद अला बाद उकिल, ऐं का शइ कंहिंखां बहितर आहे खाइण में, कंहिंखे अंब पिया वणनि त को लीमो पियो खाए त को कहिड़ो पियो थो खाए। इन फ़ी ज़ालिकल आयात लिक़ौमी यअक़िलून, जेके चवनि था त असां सियाणा आहियूं, ए सियाणो तव्हांजे लाइ त हिन में निशानियूं आहिनि त हे कहिड़ो अलाह जो कमु पियो थो करे। वरी अलाह साईं फरमाए थो वमिन आयाती, ॿियूं निशानियूं आहिनि, युरीकुल बर्क़ ख़ौफ़ व तमा, ककरनि में खिवण थी लॻे, ऐं इन में खिवण मां ख़ौफ़ बि थींदो आहे त मथां किरी न पवे, थर में कॾहिं किरे बि थी। पर माण्हू थर जा ख़ुशि थींदा आहिनि त जेकॾहिं 3 साल मींहुं न वसियो, अलाह करे मींहुं वसे त असां ख़ुशि थियूं, त ॿई इन में आहिनि, ख़ौफ़ बि आहे, तमा बि आहे। वरी युनज़िल मिना समान, पोइ उन मां आसमान नाज़ुल पाणी नाज़ुल थो करे, पोइ इहो ई बिल अर्द बाद या मुअल ज़मीन खे जेरे थो करे। इन फ़ी ज़ालिकल आयात लिक़ौमी यअक़िलून, अकुल वारा लाइ हिन में बि निशानी आहे या कान्हे। वरी अलाह ताला फरमाए थो त मां कुझु अहिड़ियूं शयूं दुनिया में अञा बि
हाई लेवल जूं रखियूं आहिनि, जंहिंजे लाइ चए थो त लअल्लकुम तअक़िलून, त मन तव्हां इन ते सोचे अकुल वारा थियो। मिसाल तौरु इन्ना अंज़लनाहु क़ुरआनन अरबियन, चई हीउ क़ुर शरीफ़ मां अरबीअ में नाज़िल कयो आहे। लअल्लकुम तअक़िलून, त जीअं तव्हां हिन खे सियाणा थी सम्झी वठो। जे अंग्रेज़ीअ में नाज़िल करे हा त 1400 साल में क़ुर ई अलाए छा थी वञे हा। जीअं चवां थो न, शेक्सपियर जी अंग्रेज़ी पढ़ी कोन था सघूं, शाल जी शेर कोन था सम्झी सघूं, उहो सिंधी पुराणी थी वई। पर हीउ हिकिड़ो अहिड़ो किताबु आहे जेको अॼु बि तव्हां हिन जी आराम सां माना करे सघो था। त चए थो मां इन लाइ हिन खे अरबीअ में कयो आहे त हिन में तग़य्युर कोन थो अचे, जीअं तव्हां सम्झो। अलाह ताला चए थो तव्हां कुल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां पंहिंजे माण्हुनि खे सॼो ताला चई हेॾे अचो, अतुल मां हरम रबकुम अलैकुम, अचो त मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां त अलाह साईं कहिड़ियुनि शयुनि खां मना कयो आहे क़ुर में। नंबर 1, अलाह तुशरिकू बि शैया, अलाह सां शिरक न कयो। शिरक जो छा मतिलबु आहे? क्रेडिट कंहिं बि जेका शइ तव्हांखे पुटु ॼाओ आहे, तव्हांखे नौकिरी मिले, इन जो क्रेडिट अलाह खां सवाइ ॿियो कंहिंखे बि न ॾियो। इहो ऐं जे क्रेडिट ॿिए खे ॾींदव, इहो शिरक थी पवंदो। मिसाल तौरु तव्हां चओ बाबा मूंखे नौकिरी मिली आहे, ओ फलाणे मज़ार ते विसु त दुआऊं घुरियऊं, बसि कमु मुंहिंजो थी वियो, माना क्रेडिट ॾिनव मज़ार खे, इहो शिरक थी वियो। माना अलाह चए थो पन बि चुरे थो, मां थो चोरियां, ऐं चए थो मां पंहिंजे कंट्रोल सेंटर में कंहिंखे अचणु कोन ॾींदो आहियां, सभु फ़ैसिला मां पाण कंदो आहियां, कंडे खां वठी सुईअ खां वठी वॾे में वॾा फ़ैसिला। त चए थो पहिरियों आहे हराम, त अलाह सां शिरक न कयो, अलाह जो क्रेडिट अलाह खे ॾियो, विच में ॿियो माण्हू सफ़ा न आणियो। वल वालिदैन अहसाना, ऐं पीउ माउ जो अहसान मञो। छो त जॾहिं तव्हांखे हुननि ॼणियो त केतिरो रहो हेतिरो रहो हा, ऐं जे माउ छॾे ॾिए कुतो खणी वञे हा, उस में पियो छॾे त मरी पवे हा, इहो अहसान आहे जो तव्हांखे संभालियो अथनि, खणी खणी घुमंदा हुआ, तव्हांजे खीर जो तव्हांजे रोअण जो अटेंड कंदा हुआ। वला तक़्तुलू औलादकुम मिन इमलाक़, ऐं ॿियो ॻाल्हि त ॿार बंदि न कयो इन लाइ त असां खाराईंदासीं किथां। माना हिकिड़ो ॿारु तव्हां बंदि करे छॾियो, उहो जेकॾहिं मेडिकल रीज़न जो ॾोह न आहे, पर हाणे माई प्रेग्नेंट थी वई, हाणे चवंदा केरु आहे ॿारु, इन जी ॻाल्हि पई थी हले। छो त अलाह साईं फरमाए थो न हुन नर्ज़ुकुकुम, तव्हां किथां था खाओ, हेॾा वॾा थी विया हो माशाअल्लाह, 4 रगड़ियूं वक़्त ते खाई था वञो, तव्हां किथां था खाओ, व इयाहुम, त असां हुननि खे बि खाराईंदासीं। वला तक़रबू फ़वाहिश मा ज़हर मिनहा वमा बतन, ऐं बुराईअ ॾे न वञो, लिकल बुराई ज़ाहिर बुराई। वला तक़्तुलु नफ़्स लती हरम अल्लाह इल्ला बिलहक़, ऐं माण्हुनि जे चवण ते दुश्मनीअ ते कंहिंजो खून न कयो। वॾेरनि जे 3 वक़्त मानीअ ते उन जा कुता थी, उन जे चवण ते माण्हू न मारायो। माण्हुनि खे अॻुवा करे जो उन्हनि जो नथो मिले पैसो त उनखे मारे न छॾियो। ज़ालिक वसाकुम, चए थो इहे ई त असां तव्हांखे हिन में वसियतूं कयूं था, छाजे लाइ? लअल्लकुम तअक़िलून, त तव्हां अकुल वारा ऐं सम्झ वारा थियो। अलाह से फरमाए थो ऐ लमू, तव्हांखे ख़बर न आहे, तव्हां ॼाणो था अन अल्लाह युहिल अर्द बाद मौतिहा, मोल ज़मीन खे जहिड़ो थो करे छॾे, जंहिंमें तीलो नथो निकिरे पर बारिश थी, उन में हर शइ पैदा थिए। कद बय्यना लकुमुल आयात लअल्लकुम तअक़िलून, त जीअं तव्हांखे अकुल अचे। हाणे वरी अलाह थो चवे अफ़ला तअक़िलून, हिननि आयत में चई त मन तव्हां अकुल अचे। हाणे त ॾिसे थो त हीअ माण्हू सफ़ा जानवर थी विया आहिनि, तंहिंजे करे उन्हनि खे थो चवे अफ़ला तअक़िलून, अकुल काथे अथव, काॾे विया हो, अचो। चए थो अतामुरन नास बिल बिर, तव्हां ॿियनि माण्हुनि खे चओ था बुराई न कयो, चोरी न कयो, फलाण कयो, व तनसौन अनफ, इहे सभु बुरायूं तव्हां पाण लिकी कयो था। व अंतुम ततलूनल किताब, ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां उहे आहियो जेको क़ुर बि पढ़ो था। माना ही उहे माण्हू आहिनि जेके क़ुर बि पढ़नि था, वाइज़ बि कनि था, माण्हुनि खे नसीहतूं बि कनि था, पर लिक चोरीअ में पंहिंजा टपड़ ढेर ते अथनि। ऐं हीअ अमूमन आहिनि न, भाई मुंहं ते त साईं वॾी तव्हांखे ॻाल्हियूं कंदा, पर अंदर में जॾहिं राति थिए थी पोइ कहिड़ा अमल था कनि माण्हुनि जे चंदनि ते, उहा उन्हनि खे ख़बर आहे। त अलाह फरमाए थो त अफ़ला तअक़िलून। वरी ॿी जाइ ते चए थो इज़ल लकुल लज़ीन आमनू, वरी इहे माण्हू आहिनि जॾहिं ॾिसंदा को नेक शख़्स आहे, निमाज़ी आहे, उन सां मिलंदा, कालू आमना, चई असीं बि मुस्लमान आहियूं अल्हम्दुलिल्लाह, हर हर नाला वठंदा, कलमा पढ़ंदा, माना ड्रामेबाज़ी करे अहिड़ा लफ़्ज़ यूज़ कंदा, माना ॾोकड़ ॾियनि या वोट ॾियनि। वइज़ा ख़ला बादु मिला बादनि, पर जॾहिं पाण जॾहिं ठगनि सां वरी जॾहिं पाण वेही हिकिड़ी राति जो कचहरी कंदा त छा चवंदा? चवंदा कालू वतो हदीसूनहुम बिमा फ़तह अल्लाह अलैकुम, आहे त हीअ यहूदियुनि जे बारे में, चई तव्हां हुनखे वरी दीन जूं अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायो था जो सुभाणे तव्हांखे क़यामत में पकड़ाईंदा। त अफ़ला तअक़िलून, अकुल छो नथो अचेव?
अल्लाह फरमाए थो वमल हयात दुनिया इला लहबू व लह, चए थो हीअ जेका तव्हांजी ज़िंदगी आहे न खेल तमाशो आहे। वल दारुल आख़िरत खेल वल दारुल आख़िरत, आख़िरी जेको घरु आहे अलाह वटि, ख़ैरुल लिल्लज़ीन यत्तक़ून, जेके अलाह खां डिॼनि था। अफ़ला तैक़ून, अकुल छो नथो अचे। अॻिते अलाह साईं फरमाए थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चई लौ शा अल्लाह मां तलूतु अलैकुम वला अदराकुम बि, चए थो जेकॾहिं अलाह चाहे हा त क़ुरान तव्हांखे मां ॾियां ई कोन हा, पोइ जे न ॾियां हा न को पढ़ो आहे न को माण्हुनि खे ख़बर ॾियो आहे। चए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि पिया तूं नबी साईं तव्हां रसूल वरी कीअं थी वियो, हे क़ुरान छा आहे? त चवनि थो त ॾिसो ॻाल्हि ॿुधो, हीअ त अलाह मूं ॾे मोकिलियो आहे तॾहिं मां तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां। फ़क़ति लबिस्त फ़ीकुम उमरन मिन क़बली, मां 40 साल बि त तव्हां में रहियो आहे, कॾहिं क़ुरान जी मूं ॻाल्हि कई तव्हां त आयो आहे त ॻाल्हि तव्हां सां कयां थो न। अफ़ला तैक़ून, बेवकूफ़ आहियो छा? ऐं उन खां पोइ चए थो या क़ौमी ला असलकुम अलैहि अजरन, आऊं हिन कम ते तव्हांखां ॾोकड़ त कोन थो घुरां। तंहिंजे करे दीन जे कम जे लाइ जेको क्राइटेरिया आहे त उहो इंसान जो हिलाल पंहिंजो ज़रियो हुजे, पंहिंजी कमाईअ जो दुकानु हुजेसि, ऐं पोइ हू दीन जो कमु करे। यानी इहा आहे मेन शइ। तंहिंजे करे मौलाना अब्दुल कलाम आज़ाद लिखियो आहे किताब में त कंहिं मुफ़्तीअ खां फ़तवा था वठो त उन मुफ़्तीअ खे चओ त लिखी ॾे त मुंहिंजो धंधो कहिड़ो आहे। दीन जो कमु हलंदो ई पंहिंजे हलाल कमाईअ मां न, पराए पैसे ते। ठीकु आहे माण्हू कनि था, थी सघे थो अलाह ताला करे, लेकिन असलु आहे त तंहिंजे करे चए थो त चईन ला असलकुम अलैहि अजरुन, हे जेको मां तव्हांखे दीन जो कमु चवां थो असीं तव्हांखे ॾोकड़ कोन था घुरूं। छो? आख़िर को त ॾींदो। इन अजरी इला अलज़ी फ़तरनी, मूंखे अजुर मिलंदो जंहिं मूंखे पैदा कयो आहे, अलाह पैदा कयो। अफ़ला तैक़ून, बेवकूफ़ छो था थियो? ॾिसो त मां ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात वक़्तु छा हुउसि घर में? तॾो हो, हिकिड़ो वटो ऐं हिकिड़ी लठड़ी, इहो हूंदो आहे। जॾहिं की संदसि मस्जिद में सोननि जा ढेर थी वेंदा हुआ जंगनि खां पोइ, जेके हुन विराए छॾींदो हो। इहा आहे न आयत जो मतिलबु। त चए थो पोइ अकुल काॾे आहे तव्हांजो? लक़द अंज़लना इलैकुम किताबन फ़ी ज़िक्रिकुम, अलाह फरमाए थो त हीउ जेको क़ुरान आहे न 100% इन जो टॉपिक तव्हांजी ज़ात आहे, तुंहिंजी ज़ात आहे, तव्हांजी ज़ात आहे, साईं जी ज़ात आहे। चए थो हीउ ज़िक्र तव्हांजे पंहिंजे लाइ आहे। अफ़ला तैक़लून, तव्हांखे अकुल छो नथो अचे? उफ़िल लकुम, अफ़सोस आहे तव्हां ते। वले मां ताबुदून मिन दीनिल्लाह, अलाह खे छॾे ने ॿियनि दरनि ते था वञूं। जीअं शाल थी बचियो आहे न, ॾातार त तूं ॿिया मिड़ई मङणा, मींहं मुंदाए था वसंदा सदा वसी तूं। वरी ॿी जाइ ते चए थो त हा ॾातार ॾुख कया, माना अलाह ॾुख थो करे, पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो पिनी को ॿिया। अलाह जो वलीअ जी तालीम क़ुरान जी मुखालफ़त में थी नथी सघे। छा थो चए? अलाह थो चए त तूं मुंहिंजो दर आहे न, मां हर वक़्तु तोसां साह जे रग खां वेझा, मूंखे छॾे तूं ॿियनि दरनि तां थो वञी घुरी। ॾातार ॾुख कया, पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया, इहो शिरको आहे सिधो सऊं। तंहिंजे करे चए थो उफ़िल लकुम वलिमा ताबुदून मिन दूनिल्लाह, अफ़सोस आहे तुंहिंजे मथां जो तूं अलाह जो दर छॾे ॿियनि दरनि तां घुरी थो। अफ़ला तैक़लून, तुंहिंजो अकुल काॾे विया? इन में अचे थो वमा ऊती तुम मिन शयूं, हिन दुनिया में जेको कुझु तव्हांखे मिले थो, फ़मताउल हयात दुनिया व ज़ीनत आहे, उहो हिन दुनिया जो समर आहे, हिन दुनिया जी ज़ीनत आहे। वमा इंदल्लाह ख़ैरु वअब्क़ा, पर जेको अलाह वटि तव्हांखे मिलणो आहे न, इहो इन खां 1000 दर्जा बहितर ऐं हमेशह रहण वारो आहे। अफ़ला तैक़लून, पोइ तव्हांखे अकुल छो नथो अचे? अलाह ताला वरी फरमाए थो आख़िर में वमन नुअम्मिरुहु, जंहिंखे उमिरि जो वॾो थो कयां, 80 साल 90 साल, नुन किस्यू फ़ल्क, त हू बनावट में उल्टो थी थो वञे। याने जेको तव्हां भली इंटरनेट में ॾिसो, 120 खां 125 साल जंहिंजी उमिरि थी आहे, उन माण्हूअ में ॿियो को सिम्टम कोन्हे, सिर्फ़ु वात में का शइ विझी त चूसींदो, बसि न ॻाल्हाईंदो न कंदो, रुॻो वात में विझी त चूसींदो। इहो कहिड़ी उमिरि आहे? नए ॼावल ॿार जी। इहा ई थो चए वमन नुअम्मिरुहु, जंहिंजी मां उमिरि वॾी थो कयां, नुन किस्हू फ़िल ख़ल्क़, उनजी बनावत उल्टो थो, माना ॿार थींदो वेंदो, ॿार थींदो वेंदो। अफ़ला यअक़िलून, अकुल छो नथो अचे? ऐं बाक़ी अचे थो त अलाह साईं चए थो हिननि खे अकुल ईंदो बि कोन। ला यअक़िलून, इहा ॿी कैटेगरी आहे, अकुल ई कोन आहिनि। ऐं केरु आहिनि? मसलुल लज़ी कफ़रू, जेके क़ुरान खे नथा मञनि, हिननि खे पढ़ण जो टाइम ई कोन्हे। क मसल लज़ी, इन जो मिसाल आहे यनेक, हिन खे कंध में हीअं को ताक विझी छॾियो, तंहिंजो कंधु हिन मथे लॻो पिया। बेमा ला यसम इला दुआऊं निदान, तंहिंजे करे हू ॻाल्हाए बि कोन था सघनि ऐं नथा ॿुधनि सवाइ रड़ ऐं कूक जे।
ही कंहिं ॾे थो इशारो करे जानवरनि ॾे। तव्हां मेंह खे चवंदव त अधी मेंह काथे आई, ख़ुशि आई, खीरो घणो अथई, ॾींदीअ कोन ॾींदीअ, ॿुधंदी न, उनखे कबो हुश, हा हू ही बि चए थो इहे माण्हू जानवर थी था वञनि। हिते हा हू छा आहे, ॾोकड़ खाइणु, मानी खाइणु, मुर्गी खाइणु, इहे हा हू आहे। असल ॻाल्हाइणु आहे क़ुर खे ॿुधणु। सुम्हुनि बुकुमुनि, इहे ॿोड़ा आहिनि, गूंगा आहिनि, उमियुनि अंधा आहिनि, फम ला यअक़िलून। ऐं पोइ अहिड़नि माण्हुनि खे इज़ा नादइतुम सलात, अज़ान जी आवाज़ु ॿुधंदा तित्तख़ज़ुहा हुज़वा, मश्करी कंदा। ऐं भेण मौलवी हेॾो आवाज़ु वॾो करे छॾियो आहे, व लइबा, मश्करी कंदा। अलाह थो चए हय अल सलाह, अचो अचो हेॾे, हय अल सलाह, हय अल फलाह, तव्हांजो फ़ाइदो आहे। ज़ालिक बि अनहुम क़ौमुन ला यअक़िलून, छाकाणि त इहे बेअक़ुल क़ौम आहिनि। ऐं जेको आहे सो बसि बहरहाल हाणे टाइम कोन्हे को, पर हीअ इनशाला रिकॉर्ड थिए थो। ऐं इहो जेको रिकॉर्ड आहे यूट्यूब ते 2-3 ॾींहंनि में अची थो वञे। त इन करे इहो तव्हां घर में बि इन्हनि शयुनि खे ॿुधायो त अलाह ताला असांखे तव्हांखे सम्झ। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।